बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभई मुंहिंजी अखियुनि में जेके महबूब वेठा आहियो, जेके मूंखे ॾिसनि था, जिन खे आउं ॿुधायां थो, उन्हनि सभिनी ते सलामतियूं हुजनि। ख़ुदा अहिड़ो अचे थो जो जहिड़े बि हाल में हींअर असीं जंहिं ॾाके ते पहुता आहियूं, उन ॾाके ते जेकॾहिं असीं सभु हिक ॿिए खे बख़्श करियूं त इहा गुंजाइश आहे। छो त को बि माण्हू माउ जे पेटां न ॾोहो खणी आयो आहे न चङायूं खणी आयो आहे। इहे ॻिची में पइजी वियूं आहिनि। कंहिंखे आज़ादी पले पई आहे, कंहिंखे ग़ुलामी ॻिची में पइजी वई आहे। पर इहा गुंजाइश सदाईं नाहे। जॾहिं शऊर अची वञे, जॾहिं ख़बर पइजी वञे त असीं ॾोही माण्हू आहियूं, असां मुजरिम आहियूं, असां ग़लति आहियूं, त असांखे सुधरणु खपे, असांखे तौबा करणु खपे ऐं असांखे यू टर्न वठणु खपे, असांखे वापसि वञणु खपे। जेकर ईअं न आहे त असां माफ़ियूं बि घुरंदा रहूं, तौबाऊं बि कंदा रहूं ऐं ॾोह बि कंदा रहूं, त उनजो सज़ाऊं ॿीणियूं थी वेंदियूं हलियूं, असीं आज़ादु न थी सघंदासीं। ऐं असांखे बिल्कुलु उन्हनि ॾोहनि मंझां आज़ादु थियणो पवंदो ऐं असांखे उहो एतिराफ़ु करिणो पवंदो। ऐं इन जेहा जे तेहा जो मतिलबु इहो न आहे त असीं सदाईं जहिड़ा तेड़ा रहंदासीं। इहा का ॻाल्हि चङी त न आहे। जेहा जे तेहा माना जहिड़े हाल में हींअर जेके ॾोही आहिनि, हींअर जेके चङा माण्हू आहिनि, उहे सभई अकेले सिर सभई तबाह थी वेंदा। शाहूकार माण्हू, उन्हनि वटि हींअर जेतिरी बि दौलत आहे, अञा बि इन खां ॾहुणी दौलत अची वञे, पोइ बि हुननि खे सुख कोन्ह थींदो, पोइ बि ख़ुशि कोन्ह थींदा, पोइ बि हुननि खे सलामती कोन्ह मिलंदी। ग़रीब माण्हू वरी बि जेको आहे ॾुखियो सुखियो वक़्तु कटे वेंदो हलियो। पर हीअ दोज़ख जहिड़ी जेका ज़िंदगी आहे, इन ज़िंदगी मां जान छॾाइण जो तरीक़ो ई इहो आहे त हीअ सभई जेके अमीर ग़रीब, वॾा नंढा, उतरिया ॾाखिणिया, ओभारिया ओलहाया, उन्हनि सभिनी माण्हुनि खे होश करिणो पवंदो। सभिनी माण्हुनि खे हिक ॿिए जी मदद करणी पवंदी, सभिनी माण्हुनि खे हिक ॿिए जे लाइ सहूलियतूं पैदा करणियूं पवंदियूं। ऐं असां जेकॾहिं हिक ॿिए जी मदद न कई, असां जेकॾहिं हिक ॿिए जे लाइ सहूलियतूं पैदा न कयूं ऐं असां जेकॾहिं हिक ॿिए खे न बचायो, त हीअ सोसाइटी जेका अॼु जंहिं ख़तरनाक मोड़ ते पहुती आहे, इन खां वधीक जेको आहे सो ख़तरनाक जेको आहे सो पूल, ईअं सम्झो त हिकिड़े बर्निंग पाइप मंझां जेको असीं गुज़रूं पिया ऐं असीं इन बर्निंग पाइप मंझां असीं बची वेंदासीं। मथां लक लतीफ़ चए खा मखज़ान, माना हीउ जेको वजूद आहे, उन वजूद खे न विकिणो। ऐं हे जेको ख़ज़ानो आहे, ऐं उहो ज़रूरु जेको आहे सो तव्हांखे मिले, उहो ज़रूरु तव्हां कमायो भले, पर इहो हिन लक तव्हां हिन पंहिंजे वजूद तां न खाओ। हाणे इहा ॻाल्हि एॾी जेकॾहिं इनखे खोलबो त तकलीफ़ ॾींदी, त माना हींअर इंसानु किथे पहुतो आहे। इंसानु पंहिंजो जिस्म बि विकिणी छॾियो आहे, इंसानु पंहिंजो रूह बि विकिणी छॾियो आहे, पंहिंजूं इज़तूं बि विकिणी छॾियूं आहिनि। ॼण त उहे जेके मयार हुआ, जेके असांजे अलाह साईं पैदा कया, असांजे वॾनि माण्हुनि पैदा कया, जेके असांखे बचाए सघिया थिया, असां उहे मयार सभु क़तलु करे छॾिया। ऐं हिन में ई मैसेज आहे। हींअर लतीफ़ असां मैसेज थो करे त जो ॾे ॾाॾाणिया आयो ॾिनमि तंहिं तानो, पाए वेह म पलंगे ॻिची सरगानो। माना हींअर वरी जॾहिं असीं हिननि खे पंहिंजी ज़िंदगी ते लागू कंदासीं, त ॼण त असां सां मुखातिबु आहे त असां जेकॾहिं हींअर कोर्ट में अची विया आहियूं, त इहो को ॾींहुं आहे, सदाईं ईअं रहंदो कोन। जेकॾहिं असां शौरी कोशिशि कई, असां मुनज़म थी वियासीं हलिया, असीं सगारा थी वियासीं हलिया, त पोइ इनकलाब जल्दी ईंदो। पर जेकॾहिं असां सगारा नथा थियूं, असीं मुनज़म नथा थियूं, त हिकिड़े ॾाके में हली हीअ जेके रहणी उहा शइ आहे। ख़ुदा पंहिंजे क़ुर में फरमाए थो त उहे शयूं रहंदियूं जेके हिन समाज जे तरक़ी ऐं तइमीर जे लाइ आहिनि। माना जेके तरक़ी ऐं तइमीर जे लाइ जेके शयूं आहिनि, उहे पोइ इन्हनि नाकारी शयुनि खे ज़रूरु ॻीही वेंदियूं ऐं उन्हनि सां झेड़ींदियूं रहनि थियूं। इहो हिकिड़ो तसलसल आहे, उहो हलंदो, पर उनजो पंहिंजो टाइम टेबल आहे। उहो इवोल्यूशनरी प्रोसेस हूंदो, इर्तक़ाई प्रोसेस हूंदो, असांजे वस में न हूंदो। उहो इनकलाब कॾहिं थो अचे, उहो ख़ुदा थो ॼाणे। उहो ॼण इतफ़ाक़ात जो मोहताज आहे। हीअ लतीफ़ साईं जी जेका शाइरी आहे, उहा रुॻो उमर मारी जो किसो करे हुनखे न पढ़णु खपे। ऐं ससी जी जो जेको सफ़रु आहे, जॾहिं उहो पढ़ंदासीं, उहो बि हिकिड़ो ईअं सम्झो त लखनि सालनि जो सफ़रु आहे। पोइ हज़रत नूह खां शुरू थो थिए, गौतम बुद्ध खां शुरू थो थिए, ख़ुदि इहे नबियुनि जा सफ़र आहिनि, ख़ुदि लतीफ़ जो सफ़रु आहे। ऐं अॼु बि ॼण त असां उन तहरीक में आहियूं। ऐं पर शर्त आहे त उहा तहरीक
मुस्तक़िल मफ़ादनि जे लाइ हुजे, इंसान ज़ात जी उन आज़ादी जे लाइ हुजे। ऐं जेकॾहिं उन ॾाके ते असां शाह साईं जी शाइरी खे असां परखियो असांखे ज़रूरु उनजो फ़ाइदो थींदो। पर जेकॾहिं असां उनखे मिड़ई ईअं मज़ो वठण जे लाइ ऐं ईअं सम्झो त रुॻो थोरो ख़ुशि थियण जे लाइ ऐं जेकॾहिं वरितोसीं या 4 किताब लिखण जे लाइ, त उन मां आउं सम्झां थो त असांखे को फ़ाइदो कोन थींदो।